हाँ बकरी झेड़ो ही न बकरी अटे थियो आहे। लगे तो भजिया कमदार जी बाबा चइबो त इहा ॻाल्हि आहे। हा पर बाबा हाणे त जब्बार मीर वारनि जे दुश्मन नओं रंग पकड़ियो आहे। कमदार बकरी जब्बार खे बि हथ न आहे ऐं चई थो त मीर वारनि खे बि हथ न आहे। पोइ वही त बकरी वही काॾे? थी सघे थो त बता रहा बकरी मीर वारनि हथ आई हुजे ऐं लिकाए छॾी हुजनि। अड़े बाबा उन्हनि खे जेकॾहिं हथ अचे हा न त उहे नारा हणंदा गिटियुनि मां सभिनी खे ॿुधाईंदा गुज़रंदा। तार थी सघे थो त फायरनि जे आवाज़ ते बकरी ट्रा खाई केॾा ॿिए पासे करे मुंहुं कयो हुजे। कमदार जे बकरी मीर वारनि खे हथ नथी अचे ऐं असांखे हथ थी लॻे त पोइ मीर खे दाबो ॾियणु सवलो लॻंदो। इहो वरी बोतार कीअं? तूं हिनखे छॾ, पहिरियां वञी परेल खे मोकिल ऐं पोइ जांच कर त बकरी किथे पहुती। बकरी जा पेरा खणो। बोतार इहो राति परू न आयो छा? न, अलाए कहिड़ी मस्ती खयो अथसि। बोतार मगी किथे आहे परूअ खे? मूंखे त चवंदो वञा थो पर पोइ जे फेर थिया ने वठ वठा थी ख़ौफ़ विच ॿ हरी न निकितो हुजे। ठीकु आहे, तूं हींअर वञी मोकिलीसि ऐं वञी जांच कर। जब्बार वारनि सां मिली सॼे किसे जी जांच लही अचु। हाज़ुर बाबा, हाज़ुर 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 हाज़ुर। रुगो हिकिड़ो मिंट बाद थोरो सुरमू पाए वठां। तो जे ने सुर में मों बि फाथाऊं कमदार। ओ बाबा सुरमू चङो आहे जे अख में विझां थो न त इहो भाड़े बुते ऐं मुनाफ़िक जी ख़बर थी पए। बाबा तव्हांखे कहिड़ी ख़बर? ॻोठ में नाव थो पहिरां न बाबा। वञ वञ जल्दी मोकिलीसि। बाबो न ॾे वञा पियो बाबा। हाज़ुर हाज़ुर हाज़ुर। मूंसां वरी थोरो ठंडा कयो ॿुधार। बिस्मिल्लाह बाबा। तोप सारी तोप अछो मथो अचे थियो अञा नानक नंढड़ो। अड़े के भई इहा बकरी आ त इहा सिर खड़ाईंदई भॼराईंदई टंगू। इहो सॼो मामलो खड़ो थियो आहे न बकरीअ ते। अड़े खैरा जे सिर जो ख़ैर हुजे जे न ख़बर पइजी वई मीर जन खे त घर में घिरी अचे टंगू भञंदई। पोइ मूंखे इहो न चइजाए त खैरा मूंखे छो न बचाई? खैरा मूंखे बचाए हा। घर में घिरी ईंदा अहिड़ा मोतबर आहिनि जे ख़बर पइजी वञे न त तलाशीअ वठण खां सवाइ कोन छॾींदा। ओॾाहिनि हुननि खे ख़बर पए न पए पर हुननि खां परी सॼे ॻोठ में तूं मूंखे ख्वार कंदी आहे। अरे खैरा जे सिर जो ख़ैर हुजे। मां तुंहिंजी दुश्मन न आहियां। मां चवां थी मुंहिंजी सलाह वठ
बकरीअ खे तो वठी घिटीअ सां रवानो करे छॾे पाण त मलामत लाहे पोइ जाॾे वणेसि ताॾे वञे खबरदार खबरदार जो बकरीअ जो नालो खयो अथई हिन बकरीअ जे करे मां मीरा वारनि खां पलव वठंदुसि मुड़ुस वां दो हुननि खां पलव वठंदे अरे मां चवां थी सुधुर परियल सुधुर छो पंहिंजे हॾनि कुॾनि भञाइण जे कढ पियो आहे हॾ गुॾ भञंदा हॾ गुॾ हिन मुफ़्त जा जे हू पंहिंजी जॻह ते काटकू आहिनि न त मां बि उन्हनि खां घटि कोन आहियां परो ओ परो बकरीअ जो ख़्यालु कजांइ इहा अकेली हूंदी आहे न पोइ तो वांगुरु ॿिए कॾहिं पई ॿे हॾ गुॾ भञंदा हो काटकू मुड़ुसनि मां घटि आहियां वॾी न आहियां तारा फोड़े थी मूंखे ॾिसे जानू जा सुबुह सुबुह का वड़ा पेर कया थी खेत आहे ये सुबह सुबह हाँ सफ़ा को हट वाणी हुई रात तो कर यहाँ पर डही वियो हां तब तू ना है वो तारा मुखे मानियो हां तो वन चई सच बोट जरूरी कम थई हल भला मुखे थोरो जबार वारन कम उते थी पोतो अचा हाणे हीअं करे मां घर वेठो आहियां तूं कमु कार लाइ अचु त गॾिजी था हलूं तू मछ करे हल वो तार तुझे इंतजार में वेठो हां कंदड़ कमु त भोतारे जो खेर जो आहे न ये समझ कम तुझे फायदे जो हां हो अला जी ॻाल्हि हाणे मां हलायां थो तुंहिंजी मर्ज़ी अची या न अची हल हल लालची देखे भगो तो वने अम्मा ये अंदर बकरी कैंची आहे पिणे काटकू अलाए काथों काहे आयो आहे छॾ बकरीअ ई जिंद हलो कम कर मानी करे वठ खैरा ओ खैरा वञ मर वञेस इने खे वञी झल इएं नथे त अची मथो हेॾे छोरी हेॾे थी खैरा इहा तोखां कोन झलबी हेॾे थी अरे जन्नत आई आहियां खैर सां आई अॼु त ॾाढी मिठी थी पई आई ख़ैर त आहे का ॻाल्हि आहे ज़रूर अरे काल काई बि कान्हे का तूं ॿुधाए कीअं आई मूंखे अटे लप घुर्जे थोरो अटो त ॾे ऐं खोड़ा अटो को तोखां मथे आ छा ॼाई थी हाय ये त मुंहिंजे पोयां थी अचे छा थियो अड़ी अधी इहो तोसां कहिड़ी कूड़ी सची भेण तूं कसम सां अटे जी लप कान्हे का घर में मूंखे ऐं हाणे हूंदो तूं हली ॾिस त सही दॿे में अलाह सो कोन्हे भला हाणे तोसां कूड़ ॻाल्हाईंदसि मां वरी चयो त पोइ हूंदो पर हाणे यादि पियो त सफ़ा असली चपटड़ी बि अटे ई कान्हे हींअर त चई आहे वरी यकदम चई थी खपी वियो भाई मगज़ अथई कोन अथई अड़ी कसम सां अटे जी चपटी बि कान्हे का का ॻाल्हि आहे ज़रूर ॾिस खैरा हूंदई ज़रूर ऐं थोरो घुर्जे ॿिनि टिनि मानियुनि जो ॿियो वरी छा माई चवां थी त आहे ई कोन त पोइ भला हाणे हरू भरू छो थी पई मूंखे कसम खणाई हूंदो अधे हूंदो तूं ॾिस त सही अरे भाई वॾी का पिटियल न आहे हां कसम खणी थी चवां पई त कोन्हे को त पती कोन थी करे पई भला हालो न ॾींदसि छा कंदी कान ॾींदी त वञी धोड़ पा तो मां उमेद कहिड़ी तुंहिंजी माण्हुनि जे कम हलंदी थी खैरा जे सिर जो ख़ैर हुजे खैरा पाण ॿियनि खे धूड़ विझंदी आहे तूं छा धूड़ विझंदी आहे त ईअं विझी धूड़ न उमाणिया हा जे अहिड़ी बुख पई अथई न त वटो खणो वञी दर पिन हेॾे काॾे आई आहे पाण ॼण अहिड़ी कुर्बाइती आहे मां वेंदी आहियां त खटनि ते चाढ़े वेहारींदी आहे किदमता कंदी आहे त हेॾे आई आहे अटो पिनण पिनणी अलाए छा थी पाण खे सम्झे इहो ई वक़्तु अथई पगल इहो ई वक़्तु अथई रेस मां कमु कढण जो इहो ई वक़्तु अथई जे छोकिरे जो संग हथां निकिरी वियो त पोइ इहे माण्हू तोखे गाह ई कोन विझंदा छा पियो सोची परेल हा बाबा मां तव्हांजो खादम आहियां पर बाबा एतिरो जल्दी छोकिरे जी शादी मुंहिंजे वस में न आहे बाबा 2-3 महीना मूंखे मोहलत ॾियो पर जे पैसे ॾोकड़ जी ज़रूरत हुजे न त ॿ ॻाल्हि खणी कर असां छाजे लाइ वेठा आहियूं बाबा शादी जे ख़र्चनि जी तव्हांखे पाण ख़बर आहे असां मिसकीन माण्हू आहियूं कुझु न कुझु त उन हूंदे बि बाबा न्याणीअ खे ॾियणो पवंदो राज त पाण ते नाहे खिलाइणो न बाबा
तव्हांखे जंहिं शइ जी ज़रूरत पवंदी उहा मां ॾींदुसि, बाक़ी जब्बार जाणे मां ॼाणा। बादशाही जो खे थे वे जब्बार वे, ॾे ख़बर, का ख़बर पई? न रहे सर, का बि ख़बर न पई त बकरी किथे आ। जे बकरी मीर वारनि खे हथ नाहे आई त पोइ मीर जे मथां असांजो फ़ैसिलो थिए थो। पोइ खणी मीर खे थोरो लोॾियो। यो कीअं ॿुधायो बाबा? सिधी ॻाल्हि आहे, मुंहिंजा हारी पाणी तो हुया, मीर हुननि जे मथां फायरिंग कई बिना सबब जे। जेकॾहिं ॻोठ में राणो अथसि न त केरु हुनजी नाइंसाफ़ी बर्दाश्त कंदो? मीर खे हुनजो पाव पाणी ॾियणो पवंदो। बाबा साईं, जे मीर जो पटको लारायो था त बकरी तव्हांखे मां ॾींदुसि। बकरी तो वटि आहे? बाबा, मां गोॾा ॿधी चढ़ी ॾींदोसां न, त जंहिं ॾींहं खां बकरी गुम थी आहे उन ॾींहं खां बकरी थिड़ी मुंहिंजे घर आई आहे। पोइ बाबा हिन में मुंहिंजो करोड़ो। हा, जे इहा ॻाल्हि आहे न त पोइ मीर जो पटको मां हलाईंदुसि। इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे परेल। ॿुधार बाबा साईं, पोइ मुंहिंजो तोसां मुड़साणो वाइदो आहे, जे भरे राज में तो मीर जो पटको लाथो त बिना पुछे जबार जंज वठी मुंहिंजे दर ते हलियो अचे। हा, जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे चाचा त पोइ मीर जो पटको लथल ॾिसंदे। सर, मीर खे वञी चओ त मूं वटां थी वञे। हाणे वधीक हिन जी ॾाढ मुड़सी थियण न ॾींदासीं। हज़ूर बतार वञासि पियो। वञ। ख़बर ही कोन थी पए त बकरी खे आसमान खणी वियो या ज़मीन गिरी वई। किथे पहिरियों ई नथो लॻे। अदा जुमे ॻाल्हि कई त जब्बार ऐं मजूअ वारा फायरिंग वारी राति 12 ॻोठ में हथे खाली आया हुआ। जे उहे हथे खाली आया त पोइ हाजर किथे ईअं त नाहे त किथे तूं बकरी जो आवाज़ ई न ॿुधो हुजे, तुंहिंजा कन वॻा हुजनि। न दा, आवाज़ त मूं बि ॿुधो हो। ओ मीरो मीरो, ओ मीरो। कमदार कमदार वरी रेस कुझु रिथियो हूंदो, ॾिसी थो अचाए न कमदार खे। ओ मीरो, बाहर निकलो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। भोतारो माण्हू त मीर खनि चयो त उतां खां त मोटा थी वञे। पहिरियों तूं मूंखे इहो त ॿुधाए, तोखे मुंहिंजे दर ते अचण जी ज़रूरत कीअं थी आहे? मीर जी ग़लती थी आहे त हुनजी माफ़ी। ॿीहर खणी ॿिए जे तांजा पोइ माणबो। रेस जो कहिड़ो कमु आहे? उहा त रेस ई ख़बर हूंदी। मूंखे रेस चयो त मीर चयो त राति उतां खां थी वञे। ठीकु आहे कमदार, मां राति जो अची वेंदुसि। चलो ठीकु आहे। एतिरो कुझु थियण खां पोइ बि रेस मिठल अञा उमेद रखी वेठो आहे मूं में त मीर मूं अॻियां झुकंदो। मीर मरी त सघे थो पर झुकी नथो सघे, झुकी नथो सघे। बाबला, हाणे मीर खे डर न ॾिजो। अवां जी इहा ई डर मीर खे आसमान ते खणी वेंदी ऐं पोइ मीर असां सभिनी जा पटका लाहींदो उतरंदो। घबराए न परेल, रुगो मीर खे हिते पहुचण ॾे, पोइ ॾिस त मां मीर जो कहिड़ो दर्शन कयां।
जो खैर। वे मीर खान कीअं घुरायो अथव? एॾी जल्दी आहे छा मीर खान? पंहिंजा कम बि आहिनि, सखड़नि पैगामनि पोयां। मीर ॾींहं ज़ाया नाहे कंदो। मीर खान जब्बार वारा मूं वटि दाई आया आहिनि। तूं उन्हनि सां घणियूं नाइंसाफ़ियूं करे चुको आहीं। जब्बार वारा दाई आया आहिनि? मूं छा कयो आहे जब्बार वारनि खे? जब्बार वारा राति पाणी जे वारे ते हुया, तो उन्हनि मथां बिना सबब जे फायरिंग कई आहे। रईस, मूं जब्बार वारनि मथां न, पर चोरनि मथां फायरिंग कई हुई। चोरनि मथां? सजे साईं चोर? कमाल जी ॻाल्हि कई थी मीर। हीर असां तुंहिंजी कहिड़ी चोरी कई आहे जो तूं असां मथां फायरिंग कई? तो खानू जी बकरी चुराई आहे। मीर, पहिरीं ॻाल्हि त खानू असांजे ॻोठ जो नाहे, ऐं ॿियो त जब्बार ऐं खानू वारा पाण में विढ़नि था, मरनि था, हुनमें तुंहिंजो कुझु न वञे। खानू मुंहिंजो दोस्त न, पर मुंहिंजो भाउ। केर बि हुनजी तरफ़ आंगुर सिधी कंदो न, सिधी त छा, पर उहा मां आंगुर भञी छॾींदुसि। आंगुर त छा, पर खानू मथां घणो कुझु थी वियो आहे। तूं उन खे छॾ। तूं इहो ॿुधाए त खानू जे पलांद में तूं छा थो करे सघीं? इहो त वक़्तु ॿुधाईंदो त खानूअ जे पलांद में असां छा था करे सघूं। सिर्फ़ खानूअ खे ॿाहिरि अचणु ॾे। हींअर ॻाल्हि खानूअ जी न, पर जब्बार वारनि जी हले पई। तूं इहो ॿुधाए त उन्हनि मथां फायरिंग छो कई? रईस, इहो त मां तोखे साबित करे ॾेखारींदुसि त खानूअ जी बकरीअ जा चोर जब्बार वारा ई आहिनि। असां बकरी जा चोर न आहियूं। हिकु बकरी त मूं वटि भुलिजी आई आहे। छा उन बकरीअ जी त ॻाल्हि कोन थी हले? हा परेल, इहा ई बकरी जेका राति फायरिंग में हिननि को छॾाए तुंहिंजे घर हली आई। हाणे पई न ख़बर असां चोरनि मथां फायरिंग कई। हा परेल, बकरी राति तुंहिंजे घर आई आहे छा? हा रेस, बकरी त भुलिजी मुंहिंजे घर आई हुई, पर बाबा राति थोरे ई, उनखे त 2-3 ॾींहं थी विया हूंदा। परेल कूड़ न ॻाल्हाए, सही सही ॿुधाए त बकरी तो वटि कॾहिं आई? कूड़ मां मूंखे छा मिलंदो? बकरी त मुंहिंजे घर बीठी आहे। मूं सोचियो बकरी जंहिंजी बि हूंदी उहो पुछा कंदो त बकरी काहे ॾींदोमांसि। मिर्गाना हाणे छा थो चईं? मूंखे परेल जी ॻाल्हि ते एतबार कोन्हे। बकरी राति ई परेल जे घर पहुती आहे। जेकॾहिं परेल जी ॻाल्हि ते एतबार न अथई न मीर, त पोइ परेल खां एतबार वठी सघीं थो। मूं अॼु ॾींहं ताईं न कसम खयो आहे, न ई कसम ॾींदो आहे। जेकॾहिं परेल चए थो त ठीकु आहे, परेल ई सचो, मां ग़लति। असां जब्बार वारनि खे चोर समझी फायरिंग करे वेठासीं। पोइ छा कयूं? इन लाइ तव्हांखे फ़ैसिलो ॾियणो पवंदो। वधीक न त जब्बार वारनि खां तोखे माफ़ी वठणी पवंदी। मूं जब्बार वारनि खे न फ़ैसिलो ॾिनो आहे, न ॾींदुसि। जेके कुझु करणो अथनि मुंहिंजी कनि, मुंहिंजे तरफ़ां फुल इजाज़त अथनि। रहीस त पोइ ॿुध मीर खान, हाणे जब्बार वारा अकेला न आहिनि, उन्हनि सां मां गॾु आहियां। मां जेकॾहिं न जब्बार वारनि सां कंहिं नाइंसाफ़ी कई त पोइ हुनजो अंजाम बुरो थींदो। बुरो थींदो या भलो थींदो, या रब जी ज़ात ई ॼाणे थी। बाक़ी मिठल खान धमकियूं उनखे ॾे जेके तुंहिंजा हारी हुजनि या तुंहिंजी कड़ ते वेठा हुजनि। मिठल, न ई मां तुंहिंजो हारी आहियां, न ई तुंहिंजी कड़ ते वेठो आहियां। हथ जोड़ींदे न त मीर भी हथ जोड़ींदी। जे बंदूकूं सिधियूं कंदे
मीर जे तरफां भी बंदूकूं सिधियूं ॾिसंदे बाक़ी जेको हुनजो अंजाम थींदो रब जी ज़ात ई ॼाणे थी।